हिते वाके ख़बर ॾींदालू अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान शुरू खां कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। पंहिंजे हिक इंटरव्यू में आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान ग़लति ॻाल्हियूं करे माण्हुनि खे गुमराह कयो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 8 महीननि लाइ सरकारी महिमान बणाए वियो ऐं फालूदे वारे जे अकाउंट में पैसा अचण जी साज़िश कई वई। इमरान ख़ान मुंहिंजी भेण खे जेल में विधो जेको नाजाइज़ हुयो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मूंखे ख़बर आहे त जेल जो माहौल छा हूंदो आहे। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त छा मेंगल बुगटी ऐं मक्सी खे केरु ख़रीद करे सघे थो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त असां दोस्तनि खे आज़माइश में न विझंदा आहियूं। आसिफ अली ज़रदारी चयो त अॼु जी सोशल मीडिया वधीक ख़तरनाक थी वई आहे। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त इत्तेहादनि खे गॾु करण जी मुंहिंजी ज़िम्मेवारी हुई। पीटीआई में शामिल माण्हू अक्सर पीपीए जी नर्सरी आहिनि। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान जा राज़ असां वटि बि आहिनि, रुॻो रिहाम नथी ॼाणे। हुन चयो त इमरान ख़ान सां नफ़रत न आहे, असांखे इमरान जी सोच सां नफ़रत आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पीटीआई वारनि खे इस्तीफ़ा ॾियण बदिरां पार्लियामेंट में अचणु घुर्जे। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान शुरू खां कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। पंहिंजे हिक टीवी इंटरव्यू में आसिफ अली ज़रदारी जो चवणु हुयो त इमरान ख़ान ग़लति ॻाल्हियूं करे माण्हुनि खे गुमराह कयो। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त 8 महीननि लाइ सरकारी महिमान बणाए वियो ऐं फालूदे वारे जे अकाउंट में पैसा अचण जी साज़िश कई वई। इमरान ख़ान मुंहिंजी भेण खे जेल में विधो जेको नाजाइज़ हुयो।